भाई माफ करण वारो केर आहे ॾाढा ॻाल्हि असां गुनाह खे गुनाह समझी करे जॾहिं छॾींदासीं अल्लाह त रहमुर रहीमीन आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम जे मथां जॾहिं ॾोकर आयो हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी क़ौम वारनि खे घुरायो सभु आया जमा थिया नमाज़ इस्तिस्क़ा पढ़ियो हिकिड़ो ॾियारो दुआऊं कयो नबी 70,000 बनी इसराइल जमा हुया जंहिंमें नंढा वॾा ॿोड़ा जेके बि हुया सभु दुआ जे अंदरि हुया 70,000 माण्हू सॼो ॾियारो दुआऊं घुरियो नमाज़ पढ़ियो बारिश न थी अलाह कावड़ियल ॿिए ॾियारे जो मामूल कयो तॾहिं बि बारिश न थी टे ॾियारे जो मामूल सां हलियो तॾहिं बि बारिश न थी तॾहिं हज़रत मूसा रब साईं तुंहिंजा बाना आहिनि त गुनाहगार वरी बि तुंहिंजा बाना आहिनि अलाह टियों ॾियारो आहे पाणीअ जे टुक जे लाइ तरसंदा पिया माण्हू त माण्हू जानवर पाणी जे पीअण खां तरसंदा पिया अलाह पंहिंजे रहम जो मामिलो फरमाए तॾहिं रब जे तरफ़ां जवाबु आयो ए मूसा इन 70,000 माण्हुनि में हिकिड़ो मां अलाह जो नाफ़रमान 70,000 माण्हुनि में घणा हिकिड़ो नाफ़रमान बारिश नथी थिए टुकर नथो थिए हिते टोटली माले जे अंदरि जेकॾहिं 5,000 माण्हू हूंदा त 5 माण्हू निमाज़ पढ़ण जे लाइ अल्लाह जो अज़ाब नाज़िल न थिए त ॿियो छा हुजे 70,000 माण्हुनि जे अंदरि हिकिड़ो माण्हू जेको अल्लाह जो नाफ़रमान आहे मूसा 40 साल इन मां अल्लाह जी नाफ़रमानी कई 40 साल मां अल्लाह तबारक व तआला जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो रहियो आहे मूसा मां हिन खां ॾाढो कावड़ियल आहे ऐलान कर इहो माण्हू निकिरी वञे मां रब उन ई टाइम ककर जमा करे तव्हांजे मथां बारिश वसाई साईं मां कीअं थी जबल जी चोटी जे मथां हज़रत मूसा खड़ी बीठो ऐलान कयईं त बनी इसराइल में हिकिड़ो माण्हू आहे 40 सालनि खां रब उन खां नाराज़ आहे 40 साल हुन अलाह जी नाफ़रमानी कई आहे रब जो हुकुम आहे हिन खे ॿाहिरि कढो त मां बारिश तव्हांजे मथां वसाई हाणे जंहिंजो गुनाह हुयो जेको गुनाहगार हुन जी दिलि में इहा शइ टुकी त ॿेली हाणे मां विश्वास थींदुमि हाणे मन जो मन में थिए थो मुंहिंजा अलाह 40 साल गुनाह कयूं कंहिंजे आॾो ज़ाहिर न कयूं मुंहिंजा रब साईं 40 साल गुनाह कयूं आम खे ज़िंदगी ॾिनई खाराई पीआरी हाणे जे मां नथो निकिरां मां निकिरां थो त मां ख़्वार थियां थो नथो निकिरां त हे 70,000 माण्हू मुंहिंजे करे पाणी जे लाइ तरसंदा हे मुंहिंजा रब अॼु मां तोसां पको ऐं सचो वाइदो कयां थो मूंखे कयल गुनाह जी माफ़ी ॾे मुंहिंजा रब वरी मां ज़िंदगी में गुनाह अशको बहार हूंदा मुंहिंजा ओड़ा जारी थी विया हाणे हज़रत मूसा चोटी ते चढ़ियल आहे ॾिसां त केरु आहे निकिरे माण्हू खे ॾिसां अलाह जो नाफ़रमान अञा हज़रत मूसा बीठो आहे ककर पंहिंजो पाण में मिली विया थधड़ी हवाऊं शुरू थी वियूं अलाह जी रहमत वसणु शुरू थी वई हज़रत मूसा खे वॾो ताजुब थियो अलाह जे बारगाह में थी रब अवां त इहो फरमायो त ही नाफ़रमान जेसिताईं न निकिरंदो तेसिताईं बारिश न वसंदी कोई निकितो त कोन कि मूसा 40 साल मां अलाह जी नाफ़रमानी कई पर नदामत वारा जॾहिं ॻोड़ा ॻाढ़ी मां अलाह पंहिंजे बाने सां परची मां पंहिंजे बाने सां हिसाब किताब न कयो माफ़ कयो हाणे हज़रत मूसा चयो मुंहिंजा रब साईं मां बि ॾिसां त सही कहिड़ो आहे चए मूसा जंहिंखे मां रब 40 साल ज़ाहिर न कयो मां अलाह पोइ नबीअ जे आॾो बि हाणे हुनखे ज़ाहिर कयो मां पंहिंजे बाने सां परची पियो आहियां मुंहिंजो बानो हुयो मां माफ़ कयो मां दर गुज़र कयो मां ज़ाहिर न कंदुमि त केरु आहे रब हुनखे माफ़ अल्लाह त चाहे त मुंहिंजो बानो मां अलाह जी तरफ़ मुतवजो अल्लाह तबारक व तआला खे सभ खां वधीक अज़ीज़ जेका शइ आहे इंसान जी नदामत आहे इंसान दिल सां पंहिंजे गुनाह जी जॾहिं माफ़ी घुरंदो आहे रब जे तरफ़ां माल दौलत मामलात मसाइल सभु हथ जी मेहर आहे तव्हांजे आॾो आहे तव्हांजे कम जी का बि शइ न मिलाए आरज़ी तौर दुनिया में तव्हांजी सहूलियतूं आहिनि दाइमी न आहिनि ख़बर आहे अशर जे अंदरि इहे शयूं कमु अचण वारियूं न आहिनि हा जेकॾहिं हिन शइ खे अलाह जी मोहबत जे लाइ इस्तेमालु कयो